जमायत तारिया जे तरफ़ां जेको आहे मोटरसाइकिल सवारनि जे लाइ जेको आहे हिकु मुहिम हलाई वई आहे, जेके हेलमेट पाए ऐं पंहिंजे मोटरसाइकिल ते सवार थी ज़िंदगियुनि सां खेॾियो वञे थो। अहिड़ी जागृता मुहिम हवाले सां लम्स यूनिवर्सिटी खां हिकु रैली कढी आई, जेकी जागृता मुहिम मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो गश्त करण बैदि हिते जामशोर शहर में पहुता आहिनि, जिते वॾे अंग में जामशोर शहर वास्तो रखंदड़ शहरी ऐं मोटर पुलिस जे अमलदार बि शरीक आहिनि। अचो तो उन हवाले से ॻाल्हि ॿोल कयूं त उहे छा था चवनि। बेसिकली मैं पंजाब से हूँ और मुझे बहुत खुशी हुई कि यहाँ के उलमा की एक तंजीम है जो इतना इनिशिएटिव, जमीयत उलमा इस्लाम सज्जन साईं की जो जमीयत उलमा तारिया, जिन्होंने ये इनिशिएटिव लिया और रोड सेफ्टी के अवेयरनेस के सिलसिले में यहाँ पे हेलमेट लेकर आए हैं, जो लोगों में डिस्ट्रीब्यूट भी करेंगे। तो सिंध में ये फर्स्ट टाइम ऐसे हुआ है कि मुझे बड़ी खुशी हो रही है। और सज्जन साईं की खिदमात जो हैं सेहत के हवाले से या दूसरी, वो किसी से ढकी छुपी तो नहीं है, माशाल्लाह उनका बड़ी खिदमात हैं। और स्पेशली ये तंजीम, ये भाईजान बैठे हुए हैं जामशोरों से, डिस्ट्रिक्ट जामशोरों के, ये तंजीम के बड़े एक्टिव लोग हैं। तो रोड सेफ्टी की अवेयरनेस जो मैंने दी है, इस पे अमल करें, अपने हेलमेट पहने। मैंने बताया जैसे कि बाइक आप ड्राइव कर रहे हैं, बाइक चला रहे हैं, तो उसके लिए सबसे पहले आपने हेलमेट पहनना है। हेलमेट तो लोग पहन लेते लेकिन उसको बक्कल नहीं करते, तो ये बक्कल भी करें। और आपका खुदा न खास्ता कोई इंसिडेंट या एक्सीडेंट होता है तो तब भी आप सेव होंगे। ॿाहिरनि जी मोहबतुनि खे अलहमदुलिल्लाह सां ही जमायत इस्लाहुल मुस्लिमीन पाकिस्तान ज़िलो जामशोर तरफ़ां ऐं जमायत उलमा तारिया रूहानी तलबा तारिया जी तरफ़ां हिकिड़े गॾियल जेका आहे ही रैली कढी वई, जंहिंमें जेको आहे ख़ासि करे इतमामु कयो वियो त भई हेलमेट जेको आहे त उन में अवेयरनेस ॾिजे। उन में असां दोस्त मोटरवे जा दोस्त तमामु जेको आहे त गॾु आहिनि। ऐं इहो सिर्फ़ु ॾिनो वियो त जेको महबूब सजण सां जो पैगाम आहे उन मिशन खे, त भई हिकु जान जेका उहा केॾी क़ीमती आहे, उन जान जी सेफ्टी जेका आहे ज़रूरी आहे। उन हवाले सां असां हिकिड़ी नई अवेयरनेस ॾिनी जामशोर में, त इहे दोस्तनि में जेको आहे त माना 72 हिकिड़ो जेको आहे त माना क़दम आहे। जमायत इस्लाहुल मुस्लिमीन ऐं अल इस्लाह लायर विंग वकला जी तंज़ीम तलबा जमायत जे तरफ़ां जेका आगाही मुहिम हेलमेट जे हवाले सां हली आहे, उहा यकीनन असांजे मुर्शिद मुरबी रूहानी क़ाइद हज़रत महबूब सजन साईं जन जो पैगाम आहे त जॾहिं रोड ते हलो था त हेलमेट इस्तेमालु करियो, इंडिकेटर गाड़ी जा दुरुस्त हुजनि, ब्रेक बत्तियूं दुरुस्त हुजनि, साइड वारो शीशो इस्तेमालु करियो। ऐं हेलमेट सां गॾोगॾु साईं जन जो हुकुम आहे त हीउ जेको क्लिप आहे इहो लाज़मी लॻायो। जेकॾहिं इहो क्लिप लॻल न हूंदो त तव्हांजे किरण सां पहिरियां ई हेलमेट हलियो वेंदो। सभ खां पहिरीं इंतिहाई शुक्रगुज़ार आहे कामिल पीर जे नाइबनि जो, मुंहिंजे कामिल पीर जा खुलफा कराम, उन खां पोइ जमीयत उलमा ताहिरिया ज़िला जामशोरो, ख़ुसूस बिलख़ुसूस शेर अहले सुन्नत, ख़तीब अहले सुन्नत हज़रत अल्लामा वक़ार अहमद अबड़ो साहब, ऐं असांजा इंतिहाई अदीब, शाइर, मुहक़िक़ अल्लामा आजिज़ रहमतुल्लाह लाशारी साहब ऐं जमीयत उलमा ताहिरिया जा शुक्रगुज़ार। ऐं उन सां गॾोगॾु जेके ब्रांचिस जा दोस्त आया, ख़ुसूस बिलख़ुसूस असांजे जेके ट्रैफिक पुलिस जा, मोटर पुलिस जा मोहतरम शफ़ीक अहमद मलिक साहब तशरीफ़ खणी आया असांजी मुख़्तसिर कॉल ते। अॼु इन जी सिर्फ़ु अहमियत जो अंदाज़ो इन सां लॻाए सघिजे थो कि कानून जा मुहाफ़िज़ बि अल्हम्दुलिल्लाह अॼु असां सां गॾु आहिनि। उन्हनि कैमरामैन अली मोहम्मद बख्शी गॾु इरफान मुर्फत मेहरान टीवी न्यूज़ जामशोरो।